بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। القارعة ما القارعة कारियह छा आहे وما أدراك ما القارعة ऐं तव्हांखे कंहिं ॼाणायो त कारियह छा आहे। يوم يكون الناس كالفراش المبثوث उन ॾींहुं यानी क़यामत जे ॾींहुं माण्हू मुंतशिर पतंगनि वांगुरु हूंदा। وتكون الجبال كالعهن المنفوش ऐं उन ॾींहुं जबल पिञियल उन वांगुरु हूंदा। فأما من ثقلت موازينه فهو في عيشة راضية पोइ जंहिं माण्हू जूं नेकियूं ॻरियूं हूंदियूं पोइ उहो जन्नत में आहे। وأما من خفت موازينه فأمه هاوية ऐं पर जंहिं माण्हू जूं नेकियूं हल्कियूं हूंदियूं पोइ उन जी रहण जी जाइ हावीअ आहे। وما أدراك ما هي ऐं तव्हांखे कंहिं ॼाणायो त इहा छा आहे। نار حامية इहा हिकु ॿरंदड़ बाहि आहे।